तंगवाणी में अॼु एसटीपी ऑफिस में एकता दिहाड़े जे हवाले सां मच कचहरी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। सिंधी गीतनि ते एसटीपी जे कारकुननि झुमरियूं हयूं, जंहिंमें एसटीपी तालके तंगवाणी सदर गुलाम हुसैन ॾाहाणी, जनरल सेक्रेटरी असगर अली ॾाहाणी, प्रेस सेक्रेटरी इमाम बख्श सिंधी ऐं नूर हसन बहलकाणी, मंज़ूर मौलाई, इकबाल सिंधी, गुल सिंधी, कामरेड अली बख्श बहलकाणी ऐं ॿियनि दोस्तनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 डिसंबर जे ॾींहं खे ईद वारे ॾिहाड़े जीअं मल्हाईंदासीं। अॼु जी ही जागरता मच कचहरी सिंधियुनि लाइ पैगाम आहे त हू बि 3 डिसंबर जे ॾींहं खे भरपूर नमूने सां मल्हाइनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची